सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह पार्टी उहिदेदारनि सां गॾु शहीद न्याणी फ़ातिमा फरड़ो जे तॾे ते पहुची संदसि वारसनि सां ताज़ियत कई, जिते सैयद ज़ैन शाह पंहिंजे ताज़ियती पैगाम में चयो त शहीद फ़ातिमा जो खून इंसानियत सोज़ खून आहे, जेको कंहिं बि हवाले सां बख़्श करण जहिड़ो नाहे। इहो ई सबबु आहे जो सिंध जा किरोड़े माण्हू हिकु आवाज़ थी उथिया आहिनि त शहीद फ़ातिमा जे क़ातिलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। हिन चयो त मुल्क में लाक़ानून जो राज आहे, एहतिसाब जो अमल न हुजण करे ॾोहारियुनि खे हथी वठाई पई वञे। जिते हुकुमरान ऐं ब्यूरोक्रेट्स चोर हुजे, उते इंसाफ़ जो मिलणु सिर्फ़ु ख़्वाबु आहे। इन करे असांखे मिली करे उथी चोरनि लुटेरनि ख़िलाफ़ आवाज़ हिकु करणो पवंदो। सैयद ज़ैन शाह इहो बि चयो त गुज़िरियल साल नाइंसाफ़ी ऐं लाक़ानूनियत मां बेज़ार थी 7.5 लख माण्हू मुल्क छॾे चुका आहिनि। जंहिं मुल्क जो संदरो सिर्फ़ु पिन ते ॿधल हुजे, उते जूं हालतूं ईअं ई हूंदियूं आहिनि। इन मौक़े ते अब्दुल जब्बार इस्लामी, प्रोफेसर इनाम भट्टी, मुख़्तियार अहमद मेमून, अदी यास्मीन थेबो, फलक शेर ओड, यासीन सूमरो, बशीर ख़ान लुंड, असलम कोरेजो, कामरेड रज़ा बेहण, सज्जाद महेसर, अनवर सोलंकी, ख़ादिम सियाल, महर विस्तरो, GM साबकी, ख़लील कोरेजो, ज़ीशान सोलंकी, मोहम्मद ख़ान गुदारो, आरिफ मंगी पिणु मौजूदु हुआ।